इस्लामाबाद में मीडिया के ब्रीफिंग दींदे परॾेही खाते जे तर्जुमान डॉक्टर मोहम्मद फैसल जो चवणु हो त गॾियल क़ौमुनि जी सलामती कमेटी मौलाना मसूद अज़हर खे गॾियल क़ौमुनि जी पाबंदी जी लिस्ट में शामिल करे वरितो आहे। उन चयो त हाणे मसूद अज़हर जा असासा मुंजमिद कया विया आहिनि। संदसि सफ़र ऐं हथियारनि जी ख़रीद ऐं विकिरे ते पाबंदी हूंदी। पाकिस्तान उन्हनि पाबंदियुनि खे फौरी तौर ते लागू कंदो। The formal action, as I said, on 3 counts: travel ban, travel assets freeze, and arms embargo. That is the requirement, which of course will be. Pakistan is a responsible state and will take appropriate action. परॾेही खाते जे तर्जुमान जो चवणु हो त पाकिस्तान सदाई सलामती कमेटी जे समूरनि टेक्निकल मामलनि जो एहतराम कयो आहे ऐं अॼु ताईं कंहिं पाबंदियूं लागू न करण जी शिकायत न कई आहे। उन चयो त पाकिस्तान गॾियल क़ौमुनि जे समूरनि पाबंदियुनि ते अमल कंदो आहे। उन हवाले सां प्रोपेगेंडा बेबुनियाद ऐं कूड़ी आहे। किसी के खदशात जी हमारे नोटिस में फॉर्मली नहीं है। आई एम नॉट टॉकिंग ऑफ द प्रोपेगेंडा डोमेन। नो फॉर्मल कंसर्न हैज बीन रेज्ड on implementation of UN sanctions or the sanctions list by Pakistan. Actually, our efforts have been appreciated publicly by many countries, including the US at different times. संदसि चवणु त पाकिस्तान गॾियल क़ौमुनि जी पाबंदी कमेटी खे सियासी मक़सदनि लाइ इस्तेमालु करण जी मुखालफ़त करे थो। डॉक्टर मोहम्मद फैसल जो चवणु हो त भारत मसूद अज़हर खे पाबंदियुनि जी लिस्ट में शामिल थियण खे पंहिंजी कामयाबी करार ॾेई छॾियो आहे। भारत 5 भेरा अॻु बि कोशिशि कई आहे। उन चयो त भारत तरफ़ां मसूद अज़हर खे कश्मीर सां ॻंढण जी कोशिशि कई। पाकिस्तान भारत जी इन कोशिश जी मुखालफ़त कई। पाकिस्तान जो मौक़िफ़ हो त कश्मीरियुनि जी जिदोजहद मुक़ामी ऐं क़ानूनी आहे। उन करे उन्हनि खे पाबंदियुनि जी लिस्ट में शामिल न कयो वियो हो। उन चयो त भारत कश्मीर में इंसानी हक़नि जूं भञकड़ियूं करे रहियो आहे ऐं कश्मीरियुनि जो क़त्लेआम जारी रखंदो पियो वञे। मासूम कश्मीरियुनि ते बैलेट गन जो इस्तेमालु कयो पियो वञे। डॉक्टर फैसल जो चवणु हो त भारत पुलवामा हमले ऐं ॿियनि वाक़िअनि खे बुनियाद बणाए हक़नि लाइ जिदोजहद खे दहशतगर्दी सां जोड़ण जी कोशिशि कई। परॾेही खाते जे तर्जुमान जो वधीक चवणु हो त दहशतगर्दी जे हवाले सां पाकिस्तान जो मौक़िफ़ वाज़े आहे। पाकिस्तान दहशतगर्दी ख़िलाफ़ आहे ऐं पाबंदी मढ़ियल ऐं दहशतगर्द तंज़ीमुनि लाइ पाकिस्तान में का बि जॻह न आहे।